बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। मीरामपुर मां अणसुञातल हथियारबंदनि हथां नौजवान अगवा। गुज़िरियल राति देर सां अणसुञातल हथियारबंद नौजवान निज़ाम लेडवाणी खे अगवा करे खणी विया। ॻोठाणनि मूजिब अगवाकार पुलिस वर्दी में हुआ। असीं सम्झोसीं त खेसि पुलिस खणी वई आहे। थाणे ते पहुतासीं त SHO लाइलमी जो इज़हार कयो। SHO मीरामपुर मूजिब हथियारबंद नौजवान खे अगवा करे विया आहिनि, जंहिंखे जल्द बाज़ियाब कराईंदासूं। पाकिस्तान सुन्नी तहरीक जे अॻवान काज़ी शहर सैयद एजाज शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ समेत समूरी टीम के महेश कुमार जे कातिल ऐं हिंदू वापारी जे घरां थियल चोरी जा जवाबदार गिरफ़्तार करण ते मुबारकबाद पेश कयां थो। हुन चयो त कुझु धुरियूं पंहिंजे ज़ाती मुफ़ाद ख़ातिर ईमानदार SSP खे बदनाम ऐं ब्लैकमेल करे रहियूं आहिनि, जिन खे रुगो पंहिंजे मुफ़ादनि जी फ़िकर आहे ऐं हू हमेशह आवाम लाइ कमु कंदड़ ऑफिसर्स खे ब्लैकमेल कंदा रहिया आहिनि। असीं खेनि ॿुधायूं था त असीं SSP जी मुकमल हिमायत कंदे साणस गॾु हुअण जो ऐलान करियूं था। तंगवाणी में कविता जे अगवा ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज। संदसि बाज़ियाबी लाइ सोढी ओड, भिराई ओड ऐं मासूम ॿारनि एहतजाज कंदे चयो त नींगरी कविता 13 सालनि जी आहे। अगवा कंदड़नि ॾहर की दरगाह में दबाव विझी इस्लाम क़बूल करायो। SSP कश्मीर खे अपील आहे त नींगरी बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। हाला में हिकु हफ़्तो अॻु क़तल थियल नौजवान जा जवाबदार अदालत में बयान तां फिरी विया। पुलिस पारां सख़्त तशद्दुद करे ज़बरदस्ती ॾोह क़बूल कराइण जूं दाहूं। हाला पुलिस पारां हबीबुल्ला पठान जे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदारनि फयाज़ ख़ास खैली, मज़हर अरबाब, नूर अली बिरोही ऐं अता मोहम्मद ख़ास खैली खे सीनियर सिविल जज हाला 2 अब्दुल बासित कलोड़ो जी अदालत में पेश कयो त जवाबदार पहिरियां ॾिनल बयान तां फिरी विया ऐं चयो त पुलिस जे दबाव में अची बयान ॾिनो, जंहिं बाद अदालत जवाबदारनि खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते सब जेल उमाणे छॾियो। ॿिए तरफ़ मक़तूल हबीबुल्ला जे वारिसनि जो चवणु हो त असांखे मुल्क जी अदालतनि ऐं पुलिस ते मुकमल भरोसो आहे। हू हबीबुल्ला पठान जे असल कातिलनि खे सज़ा ॾियारींदा। हुननि चयो त संदन कंहिंसां का बि ज़ाती दुश्मनी नाहे, खेनि इंसाफ़ घुरिजे। खैरपुर नाथन शाह में नौकरी तां बरतरफ़ थियण ख़िलाफ़ पुलिस एहलकार जो एहतजाज। ॻोठ गोज़ीवासी नौजवान राशिद सियाल नौकरी तां बरतरफ़ करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त 2013 दौरान पुलिस में भर्ती कयो वियो, 3 साल सर्विस भी कई ऐं पघार भी मिलंदी रही, पर 2016 में एडी ख्वाजा असांखे गैर कानूनी ॼाणाए नौकरियुनि तां फारिग कयो आहे, जंहिं सबबि फाका कशी करण ते मजबूर आहियूं। हुन वॾे वज़ीर खे अपील कई त असांखे बहाल कयो वञे। मसू बुरगड़ी जी सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुअण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो एहतजाज। मसू बुरगड़ी वासियुनि एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां अस्पताल डॉक्टर बिना हले थी। डॉक्टर मोहम्मद आज़म खे ॿीहर BHU मसू बुरगड़ी में मुक़रर करे बहाल कयो वञे। काज़ी अहमद में ॻोठाणे जो ज़ाल ऐं मासूम ॿारनि समेत बाअसर ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मिठा ख़ान धारे जो वासी पौरियत ग़ुलाम मुस्तफ़ा धारे जो घरवारी मुस्मात शुमाइला ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे दाहियो त बाअसर पठान चांडियो, अली गोहर चांडियो, इरफान चांडियो ऐं हुसैन लुंड घर में घिड़ी तशद्दुद करण बाद 5 वरनि जी न्याणी काइनात खे अगवा करे घर ख़ाली करण जो चई फ़रार थी विया। उन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त मासूम न्याणी खे बाज़ियाब कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं बाअसर कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हाला वेझो चांडिया बिरादरी में हलंदड़ तकरार ख़त्म। अगराई कंदड़ धुर मथां 5 लाख रुपया दंड रखण जो फ़ैसिलो। ॻोठ ख़ुदाबाद में चांडिया बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो फंक्शनल लीग जे अॻवान नसीर अहमद मेमण कयो, जंहिं धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद ॿिन्ही धुरनि विच में तकरार ख़त्म कराए छॾियो ऐं अगराई कंदड़ धुर ते 5 लाख रुपया दंड रखण जो फ़ैसिलो कयो। बीरा रोड में शब महराज जे हवाले सां नातख़्वानी कराई वई। मरकज़ी मस्जिद शाहन वारी में सैयद वक़ार हुसैन शाह बुखारी पारां शब महराज जे हवाले सां अज़ीमुशान नातख़्वानी कराई वई, जंहिंमें भिरिया रोड ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई, जिते नाले वारे नातख़्वाननि सैयद वक़ार हुसैन बुखारी, फ़कीर मोहम्मद सूमर ऐं ॿियनि शब महराज जे हवाले सां नात पढ़िया। काज़ी अहमद ऐं तंगवाणी में इरफान जतोई जे जुड़ते पुलिस मुक़ाबले ख़िलाफ़ एहतजाज। काज़ी अहमद में सिंध यूनिवर्सिटी मां खंभे क़तल कयल नौजवान शागिर्द इरफान जतोई जे बेगुनाह क़तल थियण वारे अमल ख़िलाफ़ जतोई इत्तहाद काज़ी अहमद जे सॾ ते शहर जी मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि समेत सिंध जे बाशऊर नौजवान अॻवाननि ग़ुलाम शब्बीर जतोई, कामरेड मुमताज़ जतोई, SUP ज़िला सदर धणी बख्श कलोई, जसकम अॻवान ॾाॾू महर, STP अॻवान बशीर जोखियो, सिविल सोसाइटी अॻवान ग़ुलाम शब्बीर चांडियो, मोहम्मद मूसा जतोई, अली नवाज़ जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में एडमोर पंप खां रैली कढी प्रेस क्लब चौक ते धरणो हयो वियो। तंगवाणी में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां माशाअल्लाह स्टाफ खां अकरम बाचकानी, सफ़ीउल्ला सोरियानी, दीदार सबज़ोई, इमाम बख्श ऐं ॿियनि जी अॻवानी में वैन टर्मिनल ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त SSP इरफान समो ऐं SHO निसार शाह समेत मुलविस एहलकारनि खे फ़ौरी तौर बरतरफ़ करे केस दाख़िल कयो वञे। खरी मीरवा में ॻोठाणनि जो शागिर्दनि खे खंभण ख़िलाफ़ सेठार जा पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ गुलन ख़ान दस्ती वासियुनि मेहर दस्ती, उस्मान दस्ती ऐं निसार दस्ती एहतजाज कंदे दायो त सेठार जा पुलिस जे एहलकारनि इब्राहिम शर ऐं रब नवाज़ शर 9 दर्जे जे शागिर्द मुराद दस्ती खे बिना सबब गिरफ़्तार कयो आहे ऐं 50,000 रिश्वत तलब करे रहिया आहिनि। न ॾियण ते खेसि हाफ फ्राई करण जी धमकी ॾिनी वई आहे। हुननि अपील कई त सेठार जा पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान खे आज़ादु कयो वञे।
खारोशा में शादी जे कार्ज तां मलाह बिरादरी में झेड़ो, 8 ॼणा ज़ख़्मी। शादी कार्ज में शिरकत करण तां मलाह बिरादरी जी 2 धुरनि में थियल झेड़े जे नतीजे में लच्छूं, सिरोटा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 धुरनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े जी तगर थाणे ते 2 धुरनि जे 12 ॼणनि मथां एनसी दाख़िल कई वई आहे। मटियारी में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल भले ॾिनो काका खे सदी मुकम्मल थियण ते जश्न। ज़िले जे तारीख़ी ॻोठ भले ॾिनो काका जे मशहूर तालीमी इदारे खे सदी मुकम्मल थियण ते ॻोठ सुधार संगत भली ॾिनो काका जी मेज़बानी हेठि जश्न मल्हायो वियो। तक़रीब में डेप्यूटी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह ख़ासि महिमान तौर शिरकत कई, जॾहिं त अॻूणे डायरेक्टर ग़ुलाम कादिर काका, DEO एजुकेशन ग़ुलाम सरवर मला, AC सईदाबाद फहद मीर साहतो, TEO सईदाबाद अमीर बख्श काका ऐं ॿियनि ऑफिसर्स शिरकत कई। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि बहितरीन टैबलोस तक़रीरूं पेश करे दाद ऐं रोक इनाम वसूल कया। ऐं डहर की पुलिस 1 महीने खां क़ैद नौजवान खे आज़ाद करे छॾियो। थाणे में लॉकअप थियल पीउ राणा चंदो खे मानी पहुचाइण लाइ वियल अशोक कुमार गुज़िरियल 1 महीने खां गुम हो, जेको ओचितो ज़ाहिर थियो। नौजवान जो चवणु हो त पीउ खे मानी ॾियण वियुसि त पुलिस ॿधी विहारियो ऐं रोज़ानो हाफ फ्राई ऐं फुल फ्राई जूं धमकियूं ॾींदा हुआ। गुज़िरियल राति मोबाइल में खणी सॼी राति घुमाईंदा रहिया ऐं बाद में अखियूं ॿधी मंगरिया पंप डहर की वेझो छॾे फरार थी विया। हुन अपील कंदे चयो त बिना सबब महीनो क़ैद कंदड़ पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।